पुट जेको कूड़ी शायदी तो ॾिए न कूड़ी शायदी जेको ॾिए थो कसम खणे कूड़ी शायदी ॾिए इनखे जहन्नम जी बाहि में टुपायो वेंदो दोज़ख जी बाहि में मदीने वारे साईं फरमायो त जेको कूड़ो कसम खणे थो कूड़ी शायदी ॾेई कूड़ो कसम खणी कंहिंजो हक़ मारियईं कंहिंजो खून लोड़े छॾियईं कंहिंजे कूड़ी शायदी ॾिनई मुंहिंजे लजपाल नबी फरमायो त इहो हमेशा हमेशा जहन्नम जी बाहि में सड़ंदो पुट क़ुरान जेको कसम आहे न कर्ट ॾिठो अथव जेको इन बुंड खे चीरींदो आहे वॾा बुंड हूंदा आहिनि न कर्ट में ईअं हलंदो जीअं पाणी में हलंदो आहे न ईअं बुंड खे चीरे छॾींदो आहे हिकिड़े मिंट जे अंदरि हेॾो थुल्हो बुंड पुरसा थी वेंदो आहे जीअं बुंड खे कर्ट चीरे छॾींदो आहे न कूड़ो कसम बि ईअं चीरे छॾींदो अॼु माण्हू कूड़ा कसम खणंदे देर नथा कनि कूड़ियूं शायदियूं ॾींदे देर नथा कनि भली कंहिंजो हक़ ॿुॾी वञे ॿुॾण ॾे कंहिंसां ज़ुल्म थिए ज़ुल्म थियण ॾे पर कूड़ियूं शायदियूं था ॾियनि ख़ुदा जे कहर खां ॾिजो ख़ुदा जे नंबर खां ॾिजो कंहिंसां ज़ुल्म न कयो ज़ुल्म जा फ़ैसिला न कयो अल्लाह वटि देर हूंदी आहे अंधेर न साईं फरमाए तव्हांखे जेकॾहिं ख़बर पए न ॿिनि धुरियुनि जे विच में फ़ैसिलो करणु केॾो नाज़ुक मसइलो आहे त तव्हां हिकिड़े कख जो बि फ़ैसिलो न कयो कख जो ढगी जो या साईं मुंहिंजा में जो फ़ैसिलो त वॾी ॻाल्हि आहे पर हिकिड़े कख जो बि फ़ैसिलो तव्हां न कयो छो फ़ैसिले करण वारे जे मथां वॾी ज़िमेदारी आहे वॾो हुन जे मथां अल्लाह जो हक़ आहे अदुल करे इंसाफ़ करे कंहिंसां ज़ुल्म न करे कंहिंजो हक़ न मारे कंहिंसां नाजाइज़ी बेवाजिबी न इंसाफ़ी न करे अल्लाह वटि पुछाणो सख़्तु अॼु कूड़ ॻाल्हाए कूड़ी शायदी ॾेई पर हक़ खाई वियो मिसाल गेहूं जो मसइलो आहे गेहूं खाई वे घणा ॾींहं खाईंदे पंज जिरे बि ज़मीन खां कूड़ो कसम खणी फबाई तूं त मरी वेंदे सुभाणे न परीअं न अरीअं मौत अची वेंदो पनी ते हिते धूड़ पई पाईंदी हिसाब तोखां थींदो फ़ाइदो ॿिया वठंदा मोचड़ा तोखे लॻंदा हा इहे मिल्कियतूं इहे माल फबाइण जे लाइ जेकी तूं कसमा कसमी कूड़ी खणी थो पियो अल्लाह वटि पुट इंसाफ़ आहे मदीने वारे साईं फरमाए त मेराज ते पियो वञा बुराक ते बुराक साईं फरमाए जेसीं ते नज़र पई पहुचे उते हुनजी बुराक जी पहिरीं विख पई पए एॾो तिखो बुराक जिते नज़र पहुचे उते पहिरीं विख पियो रखे सुभान अल्लाह साईं फरमाए त एॾो तेज़ रफ़्तार बुराक मां उन बुराक ते हुजां पर हिकिड़ी शइ मूंखां बि तिखी निकिरी वई मुंहिंजे बुराक खां बि तिखी निकिरी वई मूं पुछो जिबरील ही छा गुज़री वियो या रसूल अल्लाह इहा मज़लूम जी दाह हुई जेका अर्श ते पहुची बुराक खां बि तेज़ इमाम अहमद रिवायत आंदी आहे हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु था रिवायत कनि हबीबन करीमन फरमायो मन शहिद अला मुस्लिमिन शहादतन लैस लहा बिअहलिन फलयतबव्वा मक़अदहू मिनन नार जेको माण्हू के मुसलमान ते कूड़ी शाहिदी ॾे जेका असुल हक़ीक़त जे बरख़िलाफ़ हुजे हक़ीक़त ॿी आहे हिन वरी राशा खाशा कई कंहिंखे ख़ुशि करण जे लाइ या कंहिं लोभ लालच में अची या 5 रुपया वठी कूड़ी शायदी ॾिनई कंहिंजो हक़ मारियई कंहिंसां ज़ुल्म कयई साईं फरमाइनि था फलयतबव्वा मक़अदहू मिनन नार इन जी जाइ जहन्नम में ठही वई कूड़ी शायदी ॾेई ॿिए खे नफ़ो पहुचाए वियो या पंहिंजो नफ़ो करे वियो पर जाइ पंहिंजी जहन्नम में जोड़े रखी हेॾो मरंदो उहा जाइ दोज़ख जी ठही पई आहे वञी बाहि जहन्नम जी